छा कॾहिं तव्हां सोचियो आहे त हिकु रूलर या स्केल ऐं उन सां गॾोगॾु कंपास या पिलकार जी मदद सां कंहिं बि कुंड खे ॿिनि बराबरि हिसनि में विरहाए सघिजे। सो अचो त हिकिड़ो बाए सेक्टर ठाहिण जी कोशिशि कयूं था। बाए जो मतिलबु हूंदो आहे ॿ, सेक्टर जो मतिलबु हूंदो आहे हिसा, यानी अहिड़ी लीक ठाहिण जी कोशिशि कयूं जेका कंहिं बि कुंड खे ॿिनि बराबरि हिसनि में टोड़े या ॿिनि बराबरि हिसनि में विरहाए। सो ही पाण हिकिड़ी कुंड था वठूं POQ। POQ खे विरहाइण जे लाइ सभ खां पहिरियां आम पुछणी वारे टुके खे पाण मर्कज़ बणाईंदासीं। सो इन मर्कज़ वटां पिलकार जी मदद सां पाण मख़सूस रेडियस या रिदास सां आर्क वठंदासीं। उहो आर्क OP ते बि हूंदो ऐं OQ ते बि हूंदो। सो ही आर्क या कोस OP ते आहे, साॻे ई रिदास या रेडियस सां हिकिड़ो ॿियो कोस या आर्क OQ ते बि वठंदासीं। सो ही हिकिड़ो ॿियो पाण आर्क वरितोसीं। इन खां पोइ पिलकार या कंपास जी मदद सां A ऐं B ॿिन्हिनि वटां पाण हिकिड़ो आर्क वठंदासीं। सो अचो त कंपास जी मदद सां A वटां आर्क था वठूं। ही जेको पाण आर्क वठूं था, यादि रखिणो आहे त इहो साॻियो रेडियस हुजे कंपास जो, ऐं पोइ पाण वरी B वटां आर्क वठंदासीं। सो ही आर्क वठण खां पोइ पाण B वटां आर्क वठंदासीं। सो ही B वटां आर्क वरितोसीं। जंहिं जॻह ते इहे हिक ॿिए खे कपनि था उन जॻह ते पाण C चयोसीं ऐं O खे C सां पाण मिलाईंदासीं। सो O खां वठी जेकी C ताईं लाइन ठही, इहो बाए सेक्टर आहे जेको POQ खे ॿिनि बराबरि हिसनि में विरहाए थो ऐं नतीजे में POC बराबरि थी वञे थी COQ जे, यानी ॿई कुंडूं पाण में बराबरि थी वञनि थियूं। अच्छा, हाणे कीअं ख़बर पए त OC बाए सेक्टर हिन कुंड खे ॿिनि बराबरि हिसनि में विरहायो बि आहे या न? इन जे लाइ पाण छा कंदासीं, AB पॉइंट्स खे C सां मिलाए छॾींदासीं। नतीजे में ॿ त्रिकुंडा मिलंदा, AOC ऐं BOC। हाणे जेकॾहिं पाण साइडुनि खे ॾिसूं त AO ऐं BO पाण में बराबरि आहिनि, छाकाणि त जॾहिं पाण इहे ड्रा कयूं पिया उन महिल रिदास या रेडियस साॻियो हुयो कंपास जो। उन खां बाद में जेकॾहिं ॿ ॿियूं साइडूं ॾिसूं AC ऐं BC, त इहे बि पाण में बराबरि हूंदियूं, छाकाणि त उन टाइम बि पाण जे प्रकार जो रिदास बराबरि हुयो। ऐं जेकॾहिं पाण विची जेकी लकीर आहे जेका हिननि खे कट करे पई, जेको बाए सेक्टर पाण खयों आहे, उहो ॿिन्हिनि में कॉमन आहे, साॻियो आहे। सो OC बराबरि OC थी वेंदो। हिन जो मतिलबु इहो थियो त ॿिन्ही त्रिकुंडनि जा टई पासा पाण में बराबरि आहिनि। ऐं जॾहिं अहिड़ी सूरत हाल अची पहुचे त पाण हुनखे चवंदा आहियूं SSS कॉन्जरेंसी, यानी जॾहिं ॿिनि त्रिकुंडनि जा टई पासा पाण में बराबरि हूंदा आहिनि त पाण उन्हनि खे ॿिन्ही त्रिकुंडनि खे सम्झंदा आहियूं त ॿई त्रिकुंडा बराबरि आहिनि। सो जॾहिं ॿई त्रिकुंडा पाण में बराबरि आहिनि त इन जो मतिलबु इहो थियो त जेको बाए सेक्टर पाण OC वरितो आहे, उहो कुंडनि खे ॿिनि बराबरि हिसनि में विरहाए थो। इन ई सिलसिले में पाण हिकिड़े ॿिए सवाल लाइ वधूं था, जंहिं सवाल में पाण खे 45 डिग्री जी कुंड ठाहिणी आहे। सो 45 डिग्री जी कुंड ठाहिण जे लाइ जेकॾहिं पाण वटि फर्ज़ कयो 90 डिग्री हुजे ऐं पाण उन्हनि कुंड खे ॿिनि हिसनि में विरहायूं त पाण खे 45 डिग्री जी कुंड मिली वेंदी। सो जेकॾहिं मां ही लकीर वठां थो AB ऐं कंपास जी मदद सां हिकिड़ो आर्क ठाहियां थो। सो ही आर्क ठाहिण खां बाद में मां इहो थो कयां त हिन पॉइंट वटां मां हिकिड़ो आर्क हिकिड़ो ठाहियां थो ऐं साॻी लेंथ जो वरी इन जॻह तां हिकिड़ो ॿियो आर्क ठाहींदुसि। सो हिन जॻह ते वेंदुसि हाणे मां ऐं हिन जॻह तां हिकिड़ो ॿियो आर्क ठाहींदुसि। सो ही ॿियो आर्क ठाहियो ऐं साॻी जॻह तां अॻिते बि मां वञी सघां थो, टियों आर्क बि ठाहे सघां थो। पर मूंखे छाकाणि त 90 डिग्री कुंड ठाहिणी आहे, सो हिकिड़ो मां ॿियो आर्क पोएं जेको आर्क अॻु में वरितो उन उतां ठाहींदुसि ऐं हिकिड़ो जेको ॿियो आर्क ठहियो उन जॻह तां वरी साॻियो आर्क मथे ठाहींदुसि, जीअं हिक ॿिए खे कट कनि। सो हाणे जेके मथे आर्क हिक ॿिए खे कट कनि था, उहो को बि पॉइंट आहे, उन पॉइंट खे मां A सां मिलाईंदुसि। सो जॾहिं मां इन पॉइंट खे A सां मिलाईंदुसि त मूंखे 90 डिग्री जी कुंड मिली वेंदी। हाणे बसि पाण खे सम्झ में अची वई आहे त ही जेको पाण पहिरियों जेको सेमी सर्किल या अधु गोल वारो आर्क वरितोसीं, उहो जंहिं जॻह ते AB खे कट करे थो ओतिरो ई परे वरी ही जेकी नई लाइन वरितीसीं परपेंडिकुलर 90 डिग्री वारी, उन लाइन खे बि कट करे थो। इन जो मतिलबु अगरि मां हिन खे X चवां ऐं हिन खे Y चवां त इहे पाण में AX ऐं AY पाण बराबरि हूंदियूं। सो X पॉइंट खां हिकिड़ो मां ॿियो आर्क वठंदुसि ऐं साॻी तरीक़े सां Y पॉइंट खां बि हिकिड़ो ॿियो आर्क वठंदुसि। जंहिं जाइ ते इहे ॿई हिक ॿिए खे कट कनि था, A खे उन पॉइंट सां मिलाए छॾींदुसि। सो ही नओं असांजो बाए सेक्टर ठहियो जेको 90 डिग्री खे विरहाए थो ॿिनि बराबरि कुंडनि में। सो जॾहिं 90 डिग्री खे ॿिनि बराबरि कुंडनि में विरहाईंदासीं त हर हिकु कुंड पाण खे 45 डिग्री जी मिलंदी। उमीद थो कयां त पिलकार जी मदद सां हाणे तव्हां बाए सेक्टर ठाहे वेंदव।